हाज़रीन मानी जो वक्त थी वियो आहे हिते माई जो ठुको ने पंहिंजो पाण अला तवार कयूं वेठा आहिनि। हे मीरी यार हिन वाला तो हले तो टमाटा शाम हो रहे तो फोन मच्छी दे फेर ना हां ओडे वेंदम तो वरी जिद्दे उथी हे फरियूं टमाटा मसालो मच्छी ओडे तैयार करे तो गोची खानो वडो गोची खानो आ ओनी रे मोनो कैमरा एडे वरी हाणे वञा थो दा गोची साहब ॾे जेको मच्छी खे वॾो टक में लॻो पियो आहे। जय कारीगर छा ठाहे थो कारीगर मथे तक ॾे कारीगर घणा मच्छी आहिनि हिकिड़ो आहे ॿियो किथे आहे हल ये मच्छी जी तैयार थे तो फिशरी No. ये पंहिंजो घर आहे साईं ये पंहिंजो फसल आहे आबादगार हूं असां छा तैयार करे थो गुरु साहब ऐसा ही मच्छी है ही तो देर आहे सही छा कुझु सॼा कया अॼु पाण मच्छी ठोकाई ॾे असांखे ऐं हे अञा विधा ई नथी ऐसे ही गेह में ट्रक दी अच्छा पोइ टमाटा ही पवंदसि ककोलो ही पवंदसि हाँ पोइ दॿो ॾेई 5 मिंट झले बछड़ो लाहे बस। सफ़ा ओके वो सफ़ा पापा पापा वाह लाड़ी मसालो न विझ दे ना